पाकिस्तान परस्ती बि नाहे छॾी, असां सिंध परस्ती बि नाहे छॾी। असांजो वतन अज़ीज़ पाकिस्तान सां बि प्यारु आहे त जीजल सिंध जे मिटी ऐं मिटीअ जे माण्हुनि सां बि बेहद प्यारु आहे। असां पंहिंजे बरादरीअ सां पेश ईंदड़ हर नंढे वॾे मसइले समेत पूरी सिंधी क़ौम ऐं इंसानियत सां गॾु आहियूं। असांजो मंशूर सिर्फ़ु बरादरीअ जे माण्हुनि जी ख़िदमत करणु नाहे, पर सिंध जे माण्हुनि जी बि भरपूर ख़िदमत कंदासीं। अॼु आऊं पंहिंजे बगदारे आला आगा सिराज दुरानीअ जे हुकुमनि ते शिकारपुर खां सिजावल ऐं चोड़ जमाली आयो आहियां ऐं वरी जॾहिं बि सॾु थियो त बिना देर ऐं बिना फ़र्क़ जे हाज़िर थींदुसि। सिंध अमड़ लाइ जान बि हाज़िर आहे, छो त असांखे हिन मिटीअ में ई दफ़न थियणो आहे। सो न त हिन मिटीअ सां गदारी करे सघूं था ऐं न ई गदारी करण वारनि खे बख़्शे सघूं था। असांजो अबनि ॾाॾनि खां वठी जीअण मरण सिंध सां आहे ऐं सिंध सां रहंदो। ASPY जे मरकज़ी सदर आगा असद बाबर जूं सिजावल ऐं चूड़ जवालीअ में शाहीन न्यूज़ सां कयल ॻाल्हियूं अचो त ॿुधूं। शिकारपुर खां जेको मां हिते आयो आहियां, कोई काफ़ी असांजी बिरादरी जूं दुआऊं हुयूं जेके उधर खां ई रहियलु हुयूं, उनजे लाइ असां आयल हुआसीं। छो त हिन दफ़े थोरी न आयो, काफ़ी दफ़ा मां ईंदो रहियो आहियां, हमेशह ईंदो रहियो आहियां। असांजे पगदारे आला आगा सिराज खान दुरानी जो हुकुम आहे त बाबा जेको बि आहे पंहिंजी बिरादरी जे ॾुख में सुख में वञो, उते उन्हनि खां हाल वाल पुछो, कहिड़ी कंडीशन में रहनि था, उन्हनि जा छा छा मसइला आहिनि, उहो मूंखे अची ॿुधायो। उन खां पोइ असांजी कोशिशि इहा रहंदी आहे त असां जेतिरो हुजे त मसलतनि किरदारु अदा कयूं, बिरादरियुनि में वेछा जेके पैदा थींदा आहिनि उहे ख़तमु कयूं। सिर्फ़ु बिरादरी पंहिंजी बिरादरीअ में न, बाक़ी जेके ॿियो काफ़ी ॿिए जेके क़बीला रहनि था सिंध में, उन्हनि जे विच में बि जेके वेछा हुजनि। अहिड़ो हिकिड़ो नफ़रत जो हिकिड़ो हुयो वाक़ियो, उनजे विच में असां आयासीं त जेका बि शइ कहिड़ी बि ॻाल्हि तो नफ़रत पैदा थिए त चङे जो कमु हूंदो आहे त उते थॾे ते अची करे उन शइ खे ख़तमु करे। त मुंहिंजो अचण जो मक़सदु बि इहो हुयो, को अहिड़ो सियासी मक़सदु कोन हो। पाकिस्तान परस्ती मूंखे नथो लॻे त ख़तमु आहे, छो त जेको बि माण्हू बि जहिड़े बि मुल्क मां बि केतिरनि ई सदियुनि खां या सालनि खां हिते आयल आहे, उहो पाकिस्तानी आहे। जेको चए मां न आहियां त पोइ उनखे कोई हक़ु न आहे त पाकिस्तान जो नादरा जो कार्ड इस्तेमालु करे उते फ़ाइदा वठे या उते नौकिरी करे। ऐं इहो बि नथो सम्झां त को सिंध सां मुहबत कंदड़ ख़तमु थी विया आहिनि, अञा मुड़ुस माण्हू सिंध में मौजूदु आहिनि। पोइ असल में मसइलो इहो आहे त हिते असां वटि काफ़ी क़ौमां जेके आयल आहिनि ॿाहिरों खां, सदियुनि खां रहनि था, जेके पंहिंजा वथाण छॾे, जेके पंहिंजा वॾनि जा इलाइक़ा छॾे हिते आयल आहिनि, सिंध जी मोहबत में, सिंधु दरिया जी मोहबत में, सिंध जी मिटीअ जी ख़ुशबूअ में अची हिननि पंहिंजा हिते क़ब्रिस्तान ॾिया आहिनि। ऐं मिसाल तव्हांखे असांजो मिलंदो, मिसाल तव्हांखे वफ़ादारी जो आगा सिराज खान दुरानी जो मिलंदो, जंहिं पंहिंजी ज़ुबान जी बि क़ुर्बानी ॾेई छॾी पंहिंजी सिंध धरती जे लाइ, जंहिं पंहिंजी सकाफ़त हर शइ पंहिंजी सिंध धरती जे लाइ छॾी ऐं सिंधी माण्हुनि जी ख़िदमत कई। असांजो बि इहो ई शइ आहे त सिंधी क़ौम परस्ती ख़तमु कोन थी आहे। मुहबत करण जो अलॻि अलॻि तरीक़ो हूंदो आहे, को ज़ाहिरी मुहबत कंदो आहे, को बातिनी मुहबत कंदो आहे। बातिनी मुहबत हुजणु खपे, ईअं न आहे त असां सॼो ॾींहुं बि चऊं त ईअं असल में हूंदी आहे मुहबत दिलि जी। असांखे पंहिंजी दिलि में पंहिंजे मुल्क सां बि मुहबत आहे, पंहिंजे सूबे सां बि मुहबत आहे। जेके क़ौमूं बि हिते रहनि थियूं, भली पठान हुजनि, बलोच हुजनि, पंजाबी महाजर हुजनि, केर बि हुजनि, सिंधी हुजनि, सभिनी सां मुहबत आहे। जेके अक़िलती बिरादरियूं आहिनि असांजी उन्हनि सां बि मुहबत आहे, छो त असां हमेशह मज़लूम जो साथ ॾिनो आहे। ज़ालिम केर बि हुजे, कहिड़ी बि सिफ़ में हुजे, असांखे को फ़र्क़ु न पवंदो आहे। हमेशह असां ॻाल्हि कई आहे मज़लूम जी, पंहिंजी बिरादरी जो हुजे, कंहिं ॿिए क़ौम जो हुजे, असां हुन सां गॾु हूंदा आहियूं हमेशह। बाक़ी रहियो सुवाल केतिरा ज़िला असां कवर कया आहिनि, 11 ज़िलनि में असां 12 ज़िलनि में असां बॉडी अनाउंस कई आहे। 19 ज़िलनि में असांजो ASPY सिस्टम हले थो। कुझु ज़िला रहियल आहिनि छो त कोरोना जे करे असां कॾहिं न वञी सघियासीं, बाक़ी हमेशह असांजे पगदारे आला आगा सिराज खान दुरानी साहिब जो हुकुम हूंदो आहे, दुख सुख में तव्हां वञो, असां वेंदा आहियूं। उहो बि हलंदो हुयो। हाणे कोरोना जे करे जेके एक्टिविटियूं असां स्टॉप कयूं, जेके जलसा वग़ैरह गैदरिंग्स हूंदी उहे असां स्टॉप कया आहिनि। बाक़ी जेको लो प्रोफाइल ते वर्क असांजो हले थो, स्ट्रगल्स असांजी हलंदी, उहो असां पंहिंजी रखंदा आहियूं। माण्हू पाण वेंदो आहे डॉक्टर ॾे, डॉक्टर खे ख़बर न पवंदी आहे त फलाणे मोहल्ले में फलाणे घर में केरु बीमार आहे। असल में मेन चीज़ हूंदी आहे त रोज़मर्रा जा मसइला। बेरोज़गारी हिकिड़ो जनरल मसइलो आहे, सिर्फ़ु पठान बेरोज़गार न आहिनि, सिंध में काफ़ी पाकिस्तान में बेरोज़गारी आहे ऐं बेरोज़गारी जी शरह वधी आहे, सभिनी खे ख़बर आहे। असल में रोज़मर्रा जा मसइला इहे हूंदा आहिनि त असांजी क़ौम जेका पर्देदार क़ौम आहे, कंहिंजे अॻियां हथु झुकाइण वारी क़ौम न आहे। असां इहो चाहींदा आहियूं त जिते बि असांजी बिरादरी रहे थी इज़त सां रहे, उन्हनि जी इज़त कई वञे, ॿिया माण्हू बि उन्हनि जी इज़त करनि। असांजी बिरादरी हमेशह माण्हुनि जे कमु आई आहे। पोइ तव्हां फील कयो हूंदो त असांजे मुहलनि में काफ़ी जेके ॿियूं क़ौमूं रहनि थियूं, उहे पाण खे सेफ़ महसूसु कंदा आहिनि, तमामु सेफ़ हूंदा आहिनि हुते।
असां हमेशह सभिनी सां मुहबत विरहाई आहे, मुहबत ॾिनी आहे, मुहबत वठी आहे, त मुहबत में मज़ो आहे। असांजी सिंध जी बि सकाफ़त आहे। सॼी सिंध में जेके असांजा वॾा आया हुआ उहे हिते सुफ़ियाणो सिस्टम ॾिसी ऐं असांजे सिंध जी सकाफ़त ॾिसी हिते रंग में रंगिजी विया। उनजो मिसाल आगा साहिबु असां तव्हांजे अॻे वेठा आहियूं। बाक़ी गुरबत बेरोज़गारी अलाह साईं इंसान खे 2 हथ ॾिना आहिनि, 2 पेर ऐं 2 अखियूं ॾिनियूं आहिनि, त कुझु पंहिंजे लाइ करे जीअं ॿिया माण्हू कंदा आहिनि। कहिड़ी बि वेलफेयर हुजे उहो बेरोज़गारी जे हिन इशू ते न कंदा आहिनि एतिरो। बाक़ी महिनत कयो, जिथे असांजी ज़रूरत पए, जिथे जाइज़ हूंदो असां इनशाला उते हेल्प कंदासीं ऐं कंदा आया बि आहियूं। बिरादरी खे मुनज़िम करण जे लाइ ऐं सिंधी माण्हुनि खे मुनज़िम करण जे लाइ, छो त बिरादरी ऐं सिंधी में असांजे में को फ़र्क़ु कोन्हे। सॼी सिंधी पठान असांजी बिरादरी जेके बि ज़बानूं हुते ॻाल्हाइनि था, जेके बि रहनि था, भली उहो महाजर हुजनि, भली कहिड़ी बि क़ौम सां वास्तो रखंदा हुजनि, हे त असांजा क़बीला विरहायल आहिनि। क़ौम असांजी हिकिड़ी आहे, सिंधी क़ौम। मुंहिंजो पैगाम सभिनी जे लाइ इहो आहे त हमेशह पाण में कस जो मादो रखो, बर्दाश्त जो मादो रखो, पंहिंजे वॾनि जी नसीहतुनि खे फॉलो कयो, पंहिंजे नंढनि ते शफ़क़त जो हथु रखो, नंढनि खे तव्हां सम्झायो। छो त जेसिताईं असां वॾनि खे ॾिसंदा फॉलो कंदा आया आहियूं त लाज़मी आहे हाणे असांजा नंढा असांखे ॾिसी फॉलो कंदा। मेन शइ इहा आहे, जैसे इहे शयूं असां में न हूंदियूं त असां अॻिते कोन